मुखे बादशाही नथी खपे, नबूवत तुंहिंजी इनायत आहे, मुखे गुरबत अता फरमा, फकीरी अता फरमा। साहबा कराम अर्ज कराना बादशाही घुरी वठो हा, मुझे महबूब फरमायो बादशाही शिवो मां मुस्तफा जो ना मता को आखिरी जमाने में जरे गुरबत जो जमानो हुजे, मुझे के गरीब उम्मती के केर तानो दे तो गरीब ही तो वट का शय काने का। दुनियादारन के ताना दींदा तो वे चवंदा गुरबत असांजे महबूब मदीने वारे मीर जो पेशो है। अल्लाह जे हबीब के गुरबत पसंद आ, अल्लाह जे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के गुरबत पसंद आ। ये तस्वुरात रखी तो दुरूद पढ़या हा, अखिन मां रुड़का अची विया। वो तुंहिंजो दुरूद मां मुस्तफा वट अमानत हो जेका मां अज तोखे मोटाए ॾिनी आ। रब तोखे उन जे करे जन्नत ॾेई छॾी। अरे जो जन्नत में पियो वेंदो त दिल में पियो चवंदो अज तार मां बेड़ो तरो मुहिंजा मिठा तुहिंजे घरे। अज तार मां बेड़ो तरो मुहिंजा मिठा तुहिंजे घरे। कमदर दरिया वारो वरो मुहिंजा मिठा तुहिंजे घरे। अज तार मां बेड़ो तरो। अल्लाह जो महबूब के जो एहसान न रखंदो। ओ मुंजा प्यारा दोस्तों बुध रखो, आखिरी गाल तुझी खिदमत में अर्ज करा। हिंदुस्तान जो रहा को आ गैर मुस्लिम वाणियो आ, रतन हुन जो नालो आ। वडो ताजुर आ, वडो वापारी आ। मक्के पाक में तिजारत करण वने, मक्के मां सामान खणी हिंदुस्तान अचे, हिंदुस्तान मां सामान खणी मक्के पाक वने। मुंजा प्यारा दोस्तों बुध रखो, उते खपाईंदो आहे। एड़ी तरह पंहिंजे जिंदगी जो गुजर सफर कंदो आ। हिकड़े ॾाड़े यो रतन वाणियो मक्के पाक जी बाजार में वियो आ। बरसात जे मौसम आ, जॾहिं नदियूं नाला वहण शुरू थिया। हिकड़े मक्के पाक जे बचड़न जे मुंहिंजा प्यारा टोलिया, जंहिंमें नंढड़ा नंढड़ा बच्चा हा, नंढा नंढा ॿार हा। हिकड़े नए पिया पार कल, हिकड़े वादीअ खां मथे पिया चलनि, पर उन्हनि बच्चन में सब का अगियां हिकड़ो एड़ो भी ॿार आ, हिकड़ो एड़ो भी बच्चो आ, जंहिंजे चेहरे में जण चोॾहीं जो चंड चमके रहियो आहे। एड़ो हसीन ॿार आ। रतन पंहिंजे उठ ते सवार हो, उठ के बिहारे उन ॿार के कुल्ले ते विहारे उहा नए पार कर वो नदी उकारी। मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो, रतन हलियो वियो आ। मक्के पाक में सामान खपाया, मक्के पाक मां सामान खणी हिंदुस्तान आयो आ। वक्त गुजरंदो वियो आ, टाइम गुजरंदो वियो आ। हिकड़ी रात रतन वाणियो पंहिंजे घर जे छत ते वेठो आ। अचानक ॾिसे 14 रात आ, चंड ब टुकड़ा थी जमीन ते किरियो आ। थोड़ी देर खां बाद में चंड वञी वरी जुड़ियो आ। मुंहिंजा प्यारा दोस्तो, चंड पंहिंजे जाहो जोबन में पहिरीं वांगुर वरी बेरोशन आ। ज़मानो हलंदो वियो आ। आख़िर हिकड़ो अहिड़ो बि वक्त आयो, मक्के पाक जे ताजरन वापारिन जे हिकड़ी जमात हिंदुस्तान में आई आ, जेके रतन वाणी जा दोस्त हा। मुंहिंजा प्यारा मुलाकात थी आ ऐं रतन वाणियो उन्हनि खां हालात पुछण लॻो आ। अदा मां त काफ़ी टाइम थी वियो आ, मक्के पाक में कोन आयो आहियां। अवां अहवाल ॾियो, मक्के में छा पियो वहे, छा पियो वापरे, मक्के में कहिड़ी तब्दीली आई आ, मक्के में कहिड़ी तरमीम थी आ। त उहे वापारी चवनि पिया, ओ रतन ॿी त का शइ नई कान्हे का, पर हिकड़ो अहिड़ो महबूब
मके में आयो आ जंहिंजे चेहरे में 14 जो चंड चमके रहियो आ हिय इशारो तो करे त वण पिया हलन हिय इशारो पियो करे त मुर्दा पिया जिंदा थियन इशारो पियो करे त पत्थर पिया सलाम पढ़न औरतन पियो त सब पांजी जा हबीब इशारो तो करे त चंड भी ब टुकड़ा थी तो पवे सुभान अल्लाह इशारो तो करे चंड भी ब टुकड़ा हतन वाणे चो अच्छा पर हुनन के न बुधाए त यो चंड जेको ब टुकड़ा थियो हो तो मां भी डिठो दिल में मुझा प्यारा शौक जागियो आ मक्के वञणो आ उन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार करणो आ मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पर पुट मोहब्बत जागे पया रतन वाणे पंजा उठ तैयार कया सफर जी तैयारी कया फजर मुझा प्यारा तुलो थिया रतन वाणियो मक्के पाक जो राही छुआ मक्के जो मुसाफिर छुआ हलंदे जबल डूंगर डारींदे जमाने का बाद में वनी मक्के पाक में पहुतो आ उते जे माल का पुछिया मदीने जो मीर मोहम्मद बिन अब्दुल्ला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किथे आ मानो चमन लगा ओ रतन वो महबूब काबतुल्ला जे सहन में वेठो आहे रतन वाणियों उठन के परियां वधी उठन के परियां वधी आयो मक्के पाक जे हरम काबा अचे तो मुझा महबूब करीम हरम शरीफ जे सहन में सहाबा किराम जे झुरमुट में वेठा रतन जो परे खां आयो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रतन ते निगाह रहमत विधिया अञा मुझा प्यारा करीब कोन आयो आ गालाई नाहे हच कोन मिलाई आ मुलाकात कोन थिया मुझे महबूब करीम परे का दिसी फरमायो अंतर रतनुल हिंदियुल छा तू रतन हिंदी आही मुझा प्यारा दोस्तो रतन डोड़ंदे भजंदे मुझे महबूब जे करीब अचे पहुतो आ अर्ज कन लगो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह माही रतन हिंदी आया मुझे हबीब फरमायो रतन काफी टाइम थियो आ वरी भी कोन तो आयो आही मां मदीने वारो मीर कदे खां तो जो इंतजार करे रहियो आहियां हबीबन के अर्ज के राणा तव्हां के बुधाए तो मां भी रतन आया हिंदुस्तान में रहंदो आया मुझो नालो रतन आ मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रतन मां मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जो एहसान रखंदो नाया अज का काफी टाइम पेरी 25-30 साल पेरी तू मक्के पाक में आयो है फिलानी नए मां फिलानी वादी मां असा नंढा बार हासो गुजरा से पे पानी जी वजह सा के बार डिना पे के उकरी कान पे उन वक्त में तो मुके पंजे कुल्ले ते निकड़े नंढे बार के बिहारे कुल्ले ते वो नए पार कराए हुए रतन तो के गाल याद काने का पर मां मुस्तफा के वह गाल याद आ वो नंढो बार मां मोहम्मद करीम हुयस अल्लाह तो दिल पे चयम त रतन अचे त मां रतन जा एहसान लाहे थोरो लाहे छॾियां रतन अर्ज कयो राणा गाल एड़ी कई थी जो मां रतन जी दिल जीते वरती थी पेरन ते करे अर्ज पियो करे राणा अवां जा आशिक हजार आहिल
असांजे यारे कबूल फैसला अवां जा आशिक हजार आहिन असांजे यारे कबूल फैसला असल खां आया अवां जे बानी या बंदी बेकारे कबूल फैसला दास अखिल सवा तो सुईना अना तबे डिठो ही ना है झुरे झुजे आए सड़े तिस कमे ये दिल बेचारे कबूल फैसला अवां जा आशिक हजार आहिल असांजे यारे कबूल फैसला सुभान अल्लाह। हबीब जी कदमन ते किरी मुझे महबूब जो हमेशा गुलाम बन जीवा। मुझा प्यारा दोस्तों वो महबूब नबी के जो एहसान रखंदो ना है असा उन महबूब जा गुनाहगार जरूर आहियूं लेकिन एक मर्तबा मुझे हबीब पंजे सहाबा करामन के फरमायो तो मुझा गुलामो मुबारक बाद जा हकदार उवे मुझा भाइर आहिन जेके मां मुस्तफा ते ईमान आनी असाबन अर्ज कयो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह असा बे तवा जा भाइर आहियूं असा मुबारकबाद जा मुस्तक हकदार आहियूं। मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ मुझा प्यारा गुलामो अवां मुबारकबाद जा बेशक हकदार आयो पर अवां मौजज़ा दिसी करे मोते ईमान आंदो आ। किन चंड चीर जंदे डिठो किन सूरज वापस ईंदे डिठो किन वण हलंदे डिठा किन पत्थरन मां कलमा पढ़ंदे बुधा किन मुर्दा जानवर जिंदा थींदे डिठा उन खां बाद में मोते कलमो पढ़ियो आ मोते ईमान आंदो आ पर मो भलारा खुश नसीब हुए आहिन जेके मां मोहम्मद ते अण डिठे ईमान आणीदा। सुभान अल्लाह। अण डिठे ईमान आणीदा मां मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे मुबारक तो ॾियां। ऐं इहो बि यादि रखजां ईअं न चइजां त असां को अण ॾिठो ईमान आंदो आहे त महबूबन करीमन खे का ख़बर न आहे। ख़ुदा जो कसम मुंहिंजो साईं तो फरमाए औरिदत अलैय उम्मती फी सुवरिहा फअलिमतु मन युमिन बी व मन यकफुर बी। पाण फरमाइनि था अल्लाह पाक पूरी उम्मत मां मुस्तफा जे साम्हूं पेश कई ऐं रब मूंखे ॿुधाए त राणा ही तुंहिंजे मथां ईमान आणींदो ही तुंहिंजे मथां ईमान कोन आणींदो। कयामत ताईं जेको मां मुस्तफा ते कलमो पढ़ंदो मां उनखे सुञाणंदो बि आहियां उन जे नाले जी बि ख़बर आहे उन जे कबीले ऐं क़ौम जी बि ख़बर आहे। सुभान अल्लाह। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो बेटा साहब रहमतुल्लाह ताला ले जे उर्स जो मौके वा अल्लाह जा सब वली शान वारा सब वली मकाम वारा सब वली मर्तबे वारा पर सुभान अल्लाह भिट जे घोट अब्दुल लतीफ के अल्लाह पाक वो मकाम अता फरमायो आ जो मुझा प्यारा हबीबल करीमन जे खुसूसी निगाह रहमत हजरत शाह अब्दुल लतीफ भिटाए रहमतुल्लाह ताला अलैहि ते आ। मुझा प्यारा मखदूम अब्दुल्ला हुजूरी रहमतुल्लाह अलैहि मकतूबा शरीफ में लिखो आ त असां जे ठट्टे शहर में एक मर्तबा मदीने वाले मीर जी रूहानी महफिल लगे आहे। सुभान अल्लाह। ठट्टे जे शहर में रूहानी महफिल लगी अल्लाह जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब आया कई वली गौस अब्दाल भी जमा थिया महबूब करीमन जे लाइ हिकिड़ो स्टेज सजायो वियो। साईं जो आया ऐं स्टेज ते अची बीठा सभई वली गौस अब्दाल उथी बीठा महबूब फरमाए तो वही रो सभई जो वही रहिया पान करीम स्टेज ते बीठा हा नजर घुमाईंदे घुमाईंदे आखिरी कुंड में एक फकीर वेठो हो साईं शरफ में तवाग दे वो जो अॻियां आयो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पासे में विहारियो आ प्यार बे कयो आ गुफ्तगू फरमाया। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो जने महफिल खत्म थिया
अर्ज कयो मुझा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रवाना चा मखतूम अब्दुल्ला हुजूर फरमाता मुके गाल समझ में कान आए है फकीर केरा किथा जो आहे न जो नालो चाहे जेके हबीबल करीम ने हेडो कुर्ब अता फरमायो आ सोचींदे गौर फिक्र कंदे अचानक मुझे मुलाकात मखतूम मोहम्मद हाशिम ठटवी सां थी आ पुछो मां सकबिला यो केरा जे मथा मुझे महबूब हेडी शफकत जी निगाह फरमाया तो मुके मखतूम मोहम्मद हाशिम ठटवी फरमायो अब्दुल्ला यार कोन सुञाते यो आम वली ना है यो आम फकीर ना है बल्कि बिट जो मकीन सखे शाह अब्दुल लतीफ बिठाए आहे सुभान अल्लाह जेके अल्लाह जे महबूब पंजे पासे में बेटा साहब जो एकड़ो फरमान आ पाण फरमाता जिते असा जो जिक्र थींदो आ असा जी नजर उडावींदी इंशाअल्लाह अज अल्लाह जे वली जी जे नजर थींदी त बेड़ो पार थी पंदो मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो असा जे पारे में असा जे पासे में एकड़ो शहर आ लवारे शरीफ जो बदील का 2 किलोमीटर 8-10 किलोमीटर अगिया उन लवारी जे शहर में हजरत सुल्तान अल औलिया पीर मोहम्मद जम्मा शाह लवारी वारे जी मजार पुरनवार आहे यो पीर मोहम्मद जम्मा शाह वो वक्त जो कामल बुजुर्ग आ जेको मानू रस्तो वठी पे आयो अर्ज के केवला मुखे वडेरे मोहम्मद जी ओ ताकत ते वणो वो पवरन जो को कबीलो ते रहंदो अञा ताईं उन जो गोठो ते आए जिसी वडेरे मोहम्मद जी ओ ताकत ते वणो से फरमाया अगे वियो आई कि हाओ से अगे वियो या पर काफी टाइम थी आ रस्तो भूलजी वियो पान फरमाया तो खे रखा मजा प्यारा दोस्तों बुजुर्गो मथे जगह ते प्यारे हजरत सुल्तान अल औलिया पीर मोहम्मद जम्मा शाह आंगर जो इशारो फरमायो आ तो ओ या सामू वडेरे मोहम्मद जी ओताका वो फकीर जो कंध मथे कणी निहारे तो सुभान अल्लाह मुझे महबूब मदीने वारे मीर जो गुंबदे खजरा नजर अचे रयो आहे सुभान अल्लाह इन फकीर गोर सां निहारो आ दिसी दिसी अर्ज के क़िबला ही उवा ओ ताक नाहे उवा बियो ताका मां डिठिया मां सुञाणंदो आया पान मुर्की फरमा लगा दा असां जो त वडेरो मोहम्मद इहो आ तो जो वडेरो मोहम्मद को अञा बियो होंदो असां जो त वडेरो इहो आ असां जो सरदार इहो आ असां जो आका इहो आहे अल्लाह पाक तवा सा के मदीने वारे मीर जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए सुल्तान अल औलिया पीर मोहम्मद जम्मा शाह जो आया त हजरात औलिया इकराम रहमहुल्लाह जी जमात में एक थरथरो मची वियो त बदीन जी लाड़ जी सरजमीन ते एकड़ो एड़ो अल्लाह जो कामिल वली आयो आ जेको बीठे पियो मदीनो पाक दिखारे कई वली गौस कुतब अब्दाल आया ज़ियारत जेला बेटा साहब भी आए पर सुल्तान अल औलिया पीर मोहम्मद जम्मा शाह रहमतुल्लाह अलैह जो तरीको हो जेको भी इंदो हो नालो लिखंदा जात कौम कबीलो केड़े कम जे ला केड़े मकसद जे ला आयो लिखी पर्ची मोकलींदा हा इजाजत मिलंदी ही त दीदार थींदो हो जे कदे न त या त वहणो पवंदो हो या वापस वणो पवंदो बेटा साहब जो आयो फकीर ने चयो अचण वारा साइल फकीर नालो बुदा जात बुदा कौम कबीलो बुदा छो आयो आही छाला आयो आही बेटा साहब फरमायो न नालो बुधाइंदस न जात बुधाइंदस न कौम कबीलो बुधाइंदस वनी पंजे पीर के तवा बुधायो एकड़ो फकीर आयो आ मिलन जेला जे कदे मिलंदो त ठीक आ वरना फारग मानाया जो के जो वेही इंतजार करा फकीर ने सोचो कई वली अचन इंतजार कन वडा मानू वजीर सरदार इंतजार कर आयो भी मुलाकात ला चवे तो मो टाइम ना है अल्लाह अकबर वनी हजरत से पीर मोहम्मद जम्मा शाह के बुधायो आ किबला हिकड़ो फकीर आयो आ
जुबो शरीफ पातो पियो आ दस्तार बधी पया हथ में तंबूरो आ पीर उगाड़ा हिल चवे पियो मां इंतजार कोन कंदस क़िबला छा हुकुमा आया इजाजत न्यू या वापस करूं हज़रत सुल्तान लाउलिया पीर मोहम्मद जम्मा शाह रहमतुल्लाह अलैह अखियों बंद करे जल्दी फरमा लगा फकीरो अरे डोड़ो भजो मता नाराज न थी वने यो आम फकीर ना है बल्कि मुझे महबूब मोहम्मद करीम जो बचड़ो शाह अब्दुल लतीफ भेटाए आहे यो बेटा ही साहबा वठी आनियो असुर नमाज विची नमाज जो टाइम थियो फकीर बेटा ही साहबा के मिनतो करे साईं जी घर हवेली शरीफ में वठी आए हवेली में व्या असर उते पढ़ी मगरब उते पढ़ी इशा उते पढ़ी फजर नमाज भी